अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमी ॾिसी रहिया आहियो हमदर्द न्यूज़ ते ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। रिपोर्टर गनी मगसी जी रिपोर्ट मुताबिक़ सैनेट चूंडूं खटण जी ख़ुशीअ में इंसाफ़ हाउस सकरंड ते शानदार जश्न मल्हायो वियो, जंहिंमें पीटीआई जे मरकज़ी अॻवान गुल मोहम्मद रिंद, काशिफ कुरैशी, ज़िले जनरल सेक्रेटरी निसार अहमद परहाड़ ख़ुसूसी ख़िताब कयो। उन मौक़े ते पीटीआई तालके सक्रंड जे सीनियर नायब सदर धनी बख्श मगसी जे जनम ॾींहं जो केक पिणु काटियो वियो। तक़रीब में कामिल रिंद, अमीर गुल रिंद, राशिद अली खोड़ो, हैदर रिंद, साहब खान नूनारी, इकबाल रिंद, बाबू मरी, इमामुद्दीन कीरियो, मुख्तियार कीरियो, अब्बास उमराणी ऐं पीटीआई जा केतिरा ई वर्कर मौजूदु हुआ।